अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं बिलाल मज़ारी है। वेलकम बैक टू न्यू व्लॉग। ऐं नओं व्लॉग ईअं ठहंदो अॼु त पहिरियां त सभिनी खां अॻु में सर्दी जो पंहिंजो व्लॉग कयूं। अॼु वरी यार सर्दी थी अथव, ॾिसो माना यको सर्दी न हुई, 2-3 ॾींहं न सफ़ा घटिजी वई सर्दी। असां सम्झो त वई सर्दी बसि, पर साईं वरी अॼु सर्दी थी आहे। छा कयूं यार, माना एॾी सर्दी ईअं अचानक ॾिसो था, माहौल ॾिसो था, सर्दी लॻी पई अथव। सिज ई न निकितो आहे हिन महिल ताईं। सुबुह सुबुह सां वरी लियाकत मीराणी जी फोन अची वई सऊदी वारे यार जी। हुन हिकिड़ो कमु ॾसे छॾियो, चई यार मुंहिंजो कमु पइजी वियो आहे ख़ैरपुर में। हाणे हुन केरु ॿुधाए त भाउ मुंहिंजो ख़ैरपुर माना ईअं सम्झो मूंखां 15-20 मिंट परे आहे। हलो यारनि जे लाइ माना कुर्बान हो यार, इहा कहिड़ी ॻाल्हि। बसि पोइ पतियूं बंदि कयां कमरे जूं त पोइ पाण हलूं ख़ैरपुर ऐं यार जो कमु करे अचूं त जीअं यार राज़ी त माना असां राज़ी, सम्झो था न। बाक़ी रिंग लाइट अथव मुंहिंजी हिते लाइव वेहंदो आहियां। हे इस्त्री बि अथव मुंहिंजी गरीबाणी, ॿुधव इहो ई सीन अथव। हे बलक शेर अथव प्यारो असांजो, ॿुधव हितां गेट हणाईंदुमि इनशाला मां, ॿुधव। हे बलक शेर अथव। छा आहे तूं केरु आहे? चो बलक शेर छा आहे? केरु आहे तूं? बलक शेर। हाँ नहीं हाणे हलूं था ख़ैरपुर। परे थी दरबन क्या मां परे थी नी ए सही ओके। अच्छा यार मां चवां थो, हे जेको मुंहिंजो फोन आहे न, हे वारो, हिन ते मां लाइव ईंदो आहियां, इहो मां चेंज करे अचां। ॿुधो छो जो हिन जो माना रिज़ल्ट थोरो मज़ो नथो ॾिए मूंखे। इहो मां चवां थो चेंज करे अचां। हफ़ीज़ भाई तव्हांखे ख़बर आहे त हफ़ीज़ भाई खां ई मां माना फ़ोन वठंदो आहियां ऐं चेंज बि कंदो आहियां। त इहो मां चवां थो चेंज करे अचां। हाणे हफ़ीज़ भाई खे हलूं था खणी फ़ोन, पोइ ॾिसूं छा थो चए वधीक। ओके आहे न। चार्जर खे हिन में विझी दॿे में करे वञा हाणे सरदार खे खणा वञी। हा कीअं साहब बाबा आगे छा हाल आहे? ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह ओके लॻा पिया हो? गाँव तां ॿाहिरि दम गुज़र मिले। काॾे तयारी आहे? बस हिते ही निकितासीं। अॼु ॾाढी बाड़ी ठहराई अथई, बार अॼु तयारी वरिती से। काॾे तयारी आहे? बस तयारी हिते ई आहे, रुगो संगत जे इंतज़ार में आहियूं त काॾे अचे त निकर कयूं। हाँ हा न, मां वञा ख़ैरपुर हले न हलूं? माशाअल्लाह। हल सही आहे, मां थी अचां सही आहे। हाँ भला मदद। ओके हाणे तव्हां ॿिन्ही मां केरु सॾु करे ॾींदो हिनखे सरदार खे? सरदार खे असां सॾु करींदासीं। हाँ तव्हां ॿई भला हिकु जहिड़ा हो सफ़ा? जाड़ा हो हिकिड़े ई ॾींहं में जायो? हिकिड़े ई टाइम ते? केरु वॾो आहे तव्हां मां? 2-3 मिंट जो फ़र्क़ु हूंदो न? मां वॾो आहियां। माना कलाकु ॾेढ या 2-3 मिंट? 2-3 मिंट वॾो आहे माना हिन खां? हिन जो नालो छा आहे? ज़ैन। तुंहिंजो? हसनैन। हल हाणे जल्दी सॾे अचेसि नी सरदार खे। हे बा जाड़ा अथव ॿई। वाह वाह, असांजे ॻोठ में जाड़ा ॿार बि अथव। वाह ॾिसो था न, वाह ॾे वाह उस्ताद। हा उस्ताद सॾे अचे थो? छा पियो करे? वेठो तड़बड़ कंदो हूंदो। मां ई कोन कयो आहे, वरी छो कंदो? तकड़ आहे में, वरी तकड़ में निकिरी आया। तकड़ में तड़बड़ करे न वञिबो आहे। थोरी वाह वाह होॾे ॾिस, तयारु ॿियार थी आयो थी, होॾे ॾिसो। तूं वरी वाह तड़बड़ करे पियो या? हाँ यूनिवर्सिटी में तो छा सरींदा आहिनि? यूनिवर्सिटी में हर शइ सरींदा आहिनि। ॻोठ में छा सरींदा हुअसि? सावल हे ॿुधायो ई अथसि। यूनिवर्सिटी में मक़सूद मसूद। असांखे कोन थी इहो नालो यादि। हाणे तुंहिंजा जेके यार ॾिसंदा व्लॉग त वरी चवंदा इहो सावल केरु आहे? असां चवंदासीं सावल। वरी छोकिरा चवंदा असांखे मिलरा चवंदा मिलंदासीं, को मसलो थोरी आहे। हे असांजो मशहूरु दुकान अथव। वाह कॾहिं ज़िंदगीअ में बंदि न थियो आहे, माना ईद ॾींहुं बि बंदि न थियो आहे। 24 घंटा सर्विस साईं। ओनली वदन सऊ अब्दुल वहीद सऊ। ओके वाह हल हाणे हली कर, बस बाय बाय कर।
तू भी बाय बाय कर ओके बाय बाय ए नहीं पासपोर्ट ऑफिस द माल है केतरा दवा आयो पर हाणे ॾियनी कोन था पासपोर्ट सोट दवा मुंहिंजो हिन ज़लील कयो आहे मां रोज़ पासपोर्ट जे लाइ पासपोर्ट वठी ॾे था पारत थी हाज़िर पासपोर्ट वठूं था रतीली हाल ताईं ॿाहिरि था ॾियूं पाण खे पासपोर्ट न थींदा बस न त ईअं कंदा छॾे ॾे ओके अस्सलाम वालेकुम हफीज़ भाई वालेकुम अस्सलाम सर फोन खणी आयो मां त जी सर इहो इन्फिनिक्स फोन आहे हाँ सर तव्हां मूंखे ई वठी आओ 3 महीना 3 या 2 महीना अॻु में आहे न सर हाँ सर बिल्कुलु हाणे तव्हांखे ॿियो फोन खपे इहो फोन असांखे माना सेल करिणो आहे वठो न माना इहो असांखे वठो ऐं ॿियो को सेट ॾियो असांखे माना चेंजिंग लाज़मी आहे चेंजिंग लाज़मी आहे तव्हांखे ऑलरेडी आईफोन आहे वरी तव्हांखे आईफोन ते वठी वञो ॿियो बि फोन माना 2 फोन हुजनि तव्हां वटि आईफोन सर पोइ त असांजे माना ई माण्हू खणी न वञे कोई रस्ते में ई न खणाईंदा तव्हांखे तव्हां हेॾी माशाल्लाह फेमस पर्सनैलिटी आहे तव्हां केरु खणंदो तव्हांखे कोई खणंदो त पोइ आवाम निकिरी पवंदो न सर ईअं लॻे कोन थो आवाम जो तव्हांजा चाहींदड़ तव्हांजा इलाही आहिनि न फैन फॉलोविंग तव्हांजी माशाल्लाह जाम आहे हुनजे करे उन्हनि खे सुकून न ईंदो तव्हां बग़ैर ईअं आहे न अलाह करे सार लहनि सही सार ताईं थींदा मालकी बाक़ाइदे थींदी फैन हुजनि हा मथां फैन उहे काॾा फैन हूंदा भाऊ उन्हनि खे पैसो खपे हे खणो अरे बेस्ट अथव कहिड़ो फोन आहे इहो हे 7 प्लस अथव 128 GB अथव अच्छा ज़बरदस्त अथव आईफोन 7 प्लस हाँ 7 प्लस हिन कैमरा वग़ैरह ख़बर अथव A1 आहे फर्स्ट क्लास रिजल्ट बि न फ्रंट जो बि सुठो अथव चेक बैक कैमरा चेक करण जी त ज़रूरत न आहे सर ख़बर अथव तव्हां वठंदड़ो हितां बस हाणे शिकायत तव्हांजो सेट आहे माना पोइ हाणे बहितर ई हूंदो हाँ बिल्कुलु बेफ़िक्र इंशाल्लाह बेफ़िक्र थी इंशाल्लाह फिंगरप्रिंट बि कमु कंदी अथसि हाँ हाँ ईच एंड एवरीथिंग ओके आहे कोई फॉल्ट न आहे विदाउट फॉल्ट आहे पोइ त टेकरा छॾियो सर पोइ त टेकरा छॾियो वग़ैरह हर शइ कंप्लीट शइ ईंदो पोइ क्या पोइ ख़बर अथव हमेशह वांगुरु तव्हांखे कंप्लीट सर असां ईंदा आहियूं हफ़ीज़ भाई वटि तव्हां बि अचिजो कार्ड अथव हफ़ीज़ भाई जो तव्हांखे ॾेखारजंदो हूंदो कैमरा जी अखि में अची वञिजो ऐं मुंहिंजो नालो खणंदव त इनशाला घटि कंदो पैसा घटि न कंदो त वधाईंदो ज़रूरु वरी चओ न इहो कीअं माना इहो त आहे माना कीअं